सिजावल वेझो 3 ॾींहं अॻु मल्हाह ऐं समेजा बिरादरी जी ॿिनि धुन में ज़मीन तां हलंदड़ तकरार तां क़तल थी वियल नूर मोहम्मद लोठियो जे क़तल केस में गिरफ़्तारी ख़िलाफ़ मल्हाह बिरादरी जी औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब सिजावल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे गिरफ़्तार थियल गुल हसन ऐं ख़ान मल्हाह जी भेण मुसम्मात कज़ू मल्हाह, ज़ाहिदा मल्हाह ऐं ॿियनि चयो त असां अबड़नि खां पंहिंजी सर्वे ज़मीन ते रहंदड़ आहियूं। सालार समेजो ऐं बाबू समेजो जेके इलाइक़े जा बासर माण्हू आहिनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। इन्हनि चयो त 3 ॾींहं अॻु राति जो 2 वॻे सालार समेजो ऐं बाबू समेजो नूर मोहम्मद लोठियो पाण सां गॾु वठी असांजे घरनि ते हमिलो कयो ऐं पाण फायरिंग करे असांखे फासाइण लाइ नूर मोहम्मद लोठियो खे क़तल कयो ऐं लाश असांजे घरनि जी घिटी वटि फिटो करे विया। हिननि चयो त पुलिस हिननि जी चुर्त ते असांजे पोरियतनि मर्दनि खे केस दाख़िल कयो आहे। हाणे पुलिस असां ख़िलाफ़ु रणबार ॾिनो आहे। असांजा 3 ॼणा गिरफ़्तार करे 9 ॼणनि खे केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं सबबु हाणे असांजे घरनि में को बि मर्द माण्हू न आहे। समेजा बिरादरी जा हथियारबंद असांजे घरनि जे चोतरफ़ मोर्चाबंद थी वेठल आहिनि। हिननि चयो त असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। असां पहिरें उघाड़ियूं मासूम ॿार खणी प्रेस क्लब सिजावल पहुतियूं आहियूं। वाक़े जी जांच करे असल कातरनि खे गिरफ़्तार करे असांजी बेदोही माण्हुनि तां केस ख़तमु करे खेनि आज़ादु कयो वञे।